कराची में सचल गोचे शेख में नज़ीर भुट्टो लाइब्रेरी में मुल्क जाने सैफ जतोई तरफा जशन लतीफ़ प्रोग्राम मुनक़िद किया। क़ौमी अवामी तहरीक के सरबराह रियासती पुलिसो के मेज़बान मुल्क जान अजरक उड़ायो। इन हवाले से पेश आहे गोस बुगियो की ये रिपोर्ट। तव्हां सभिनी खे भलीकार ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार पेश कनि। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि जी गूंज में सैफ जतोई साहब जशन लतीफ़ जो प्रोग्राम कयो आहे, जंहिंमें अदीब शाइरनि तोड़े सभई माण्हुनि जी शिरकत आहे। हिन अॼु जशन लतीफ़ जे लाइ छा था चओ? अटो महांगो, खीर महांगो, पर इहा ॻाल्हि तव्हां कई कान त मौत टके टके में, मौत पाईअ पाईअ में, पैसे पैसे में। पोइ जॾहिं बीमार थिबो आहे न, त बीमार थियण खां पोइ छा कबो आहे? डॉक्टर ॾांहुं वञिबो आहे, प्रिस्क्रिप्शन वठिबी आहे, इलाज कराइबो आहे। सिंध जो क़ौमी डॉक्टर आहे शाह लतीफ़, तंहिंजे करे सिंध जे हिन अज़ाब में पंहिंजे डॉक्टर ॾांहुं आया आहियूं, शाह लतीफ़ ॾांहुं। त तूं प्रिस्क्रिप्शन ॿुधाए, नुस्ख़ो ॿुधाए त सिंध खे हिन अज़ाब मां कीअं कढूं। तंहिंजे करे इन डॉक्टर ॾांहुं पाण त साल में हिकिड़ो ॿ दफ़ा था वञूं, पाण खे हर महीने, हर हफ़्ते, हर रोज़ वञिणो आहे। जेसीं मुकमल ठीकु थियूं तेसीं बार बार शाह लतीफ़ वटि वञिणो आहे, उनखां इलाजु पुछूं। उहो इलाजु पुछणु आया आहियूं त सिंध इन्हनि वागुनि जे वात में पियल आहे, उनखे कीअं कढूं, सिंध खे वापसि तरक़ीअ जे, बराबरीअ जे, इंसाफ़ जे रस्ते ते कीअं आणियूं, उन जुस्तजू में आहियूं। गॾिजण मां मतिलबु को इतिहाद का कमेटियूं न, गॾिजण मां रूहानी तरह सभु सिंधी गॾिजी पवनि किन ॿिनि टिनि चइनि नुक़्तनि ते, त बाबा मसलन सिंध मां इलीगल इमिग्रेंट्स वापसि वञनि, मसलन करप्शन ख़तमु थिए, मसलन वसीलनि जी मालिकी सिंध जी हुजे, हिन ते को इख़्तिलाफ़ ई कोन्हे। उन्हनि ते गॾिजूं, उनखे गॾिजण जी जुस्तजू में आहियूं, सभिनी खे सॾु पिया ॾियूं। लतीफ़ ई असांजो रहनुमा आहे ऐं मुर्शिद आहे, माना हर लिहाज़ खां तव्हांजी रहनुमाई कंदड़ आहे। पहिरीं औरत जी हर क़दम ते रहनुमाई कंदड़। ॾिसो, औरत खे हिन माना हिकिड़ो सुर लिखिया, फेमिनिस्ट शाइर उनखे सॾियो थो वञे। हाणे उन जा ॾींहं मल्हाइण अहिड़े घुट ॿुसट जे माहौल में, ऐं ही कोमपरस्त इहे ईअं न त असीं हाणे मसइलनि में घिरजी विया आहियूं, मसइलनि जो शिकार थी विया आहियूं त पाण माठ करे वेही रहियूं, सिर्फ़ु मातम मल्हायूं, सिर्फ़ु ॾुख कयूं, पर न, पर असां लतीफ़ खे बि गॾु गॾु पाण सां खयूं हलंदासीं ऐं इहे लतीफ़ जा ॾिहाड़ा बि मल्हाईंदासीं। असांजो मुर्शिद आहे। असां सैफ ऐं मां दिलि ॿधीसीं, पाण में ईअं डिस्कस कयोसीं त जशन लतीफ़ पैगाम आम थियणु घुरिजे। ऐं ॿी ॻाल्हि असां इहो बि सोचियो आहे त लतीफ़ जो सेक्शन बि कंदासीं। असां पहिरीं हैदराबाद खां स्टार्टिंग कंदासीं, जंहिंमें असांजो अयाज़ लतीफ़ अली जो साथ बि हुजे, ऐं जेके बि लतीफ़ ॿुधणो आहे, सम्झणो आहे, लतीफ़ जो पैगाम सॼी सिंध में, हिते न आउट ऑफ कंट्री, जिते किथे आम थियणु घुरिजे। हज़ारनि सालनि जी तारीख़ में लतीफ़ जहिड़ो माण्हू पैदा कोन थियो आहे। उन खां पोइ रसूल बख्श पलीजो साहब पैदा थिया आहिनि ऐं उहे बि हिन दुनिया में न आहिनि। तंहिंजे करे तारीख़ जे अंदरि लतीफ़ खां पोइ रसूल बख्श पलीजो ऐं सॼी तारीख़ जो जेको सभिनी जो गॾियल सरमायो आहे, उहो लतीफ़ साईं आहे। ऐं हीअ जेका नौजवान आहिनि असांजा, इहे जेका हिकु नई हिकु जेका कथा लिखनि था पिया, हिकु नई सिंध जेका अॾनि अथनि पिया, मां सम्झां थो इन्हनि सभिनी जो तोड़ इहो आहे। ऐं असीं पॉलिटिकल वर्कर आहियूं, असांखे इन सॼे घुट माहौल ऐं सॼे में हिकु नई रोशनीअ जी चिणक नज़र अचे थी पई त ईंदड़ दौड़ हिननि नौजवाननि जो आहे। हीअ नौजवान जंहिं तरीक़े सां वधनि था पिया, ऐं असीं मायूस न आहियूं। असीं सम्झूं था त हिकिड़ी बहितरी ईंदी, ऐं इहे जेके आर्ज़ी जेके माण्हू जंहिंमें मुफ़लिस आहिनि, उनजो मुस्तक़िल हल इहो आहे त हिकु नई सिंध ॾिजे जेका असांखे इहा सिरजे नज़र अचे पई। कैमरामैन शाइने सां गॾु बोस बुगियो, धरती टीवी न्यूज़।